मुंहिंजो नालो जामा आहे ऐं मुंहिंजी धीअ रीमा आहे जेका गुम थी अगवा थी आहे। चांजिया आहियूं ऐं मुंहिंजी रीमा थी चांजियाड़ी जेका अगवा थी वई आहे। 4 साल जी हुई। हैदराबाद नारा जेल जमाली ॻोठ मां अगवा थींदे हिन खे तक़रीबन 16-17 साल थी विया आहिनि। मां एॾी बीमार आहियां जो मुंहिंजो वाइस बि माना चिटो न ईंदो आहे। हिन खां पोइ मां ॻोल्हियूं ॻोल्हियूं रोई ॻोल्हियो आहे। ईअं हिकु गिरह बि खाईंदी आहियां, सोचींदी आहियां मुंहिंजो बचड़ी गिरह खाधो हूंदो अलाए न। रोई मुंहिंजो हीउ हाल थियो आहे। हीउ वक़्तु ईअं गुज़रियो आहे। अॼु हिते इहो ॿुधो आहे, हिते इहे दरख़्वास्तूं कई ॾींहं छा आहिनि हिते तड़पनि, असां तड़पूं पिया हिन धरती ज़मीन ते त सड़ूं पिया वेठा आहियूं। अॼु असांजो बचो मथां हिन बाईपास तां मथां कंहिं गाॾी में थी लहे। अञा वीडियो ॾिसी करे मथां कंहिंखे एहसास अचे। हर हिकु गाॾी खे तकियूं था वेठा, मथां अची भाकुर पाए मूंसां मिले, भेण सां मिले। मां तुंहिंजी रीमा आहियां, तूं दिलि न लाह। में दिया खणी आहियूं त अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो। असां बचड़ी पंहिंजी वापसि पाण सां गॾु वठी वेंदासीं। अलाह में उमीद आहे, इन्हनि आला इदारनि में उमीद आहे। जॾहिं हीअ अगवा थी तॾहिं मुंहिंजो वालिद हो, जेको मुंहिंजो वालिद पुलिस में हुयो, उन खे ख़बर हूंदो। असां घर वारा हुआसीं, कॾहिं ॿाहिरि न निकितासीं। अॻे का ख़बर न आहे। ही ज़ुल्म असां सां केर कयो केर न कयो। मूंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजो मासूम ॾी बची अगवा थी वई आहे त रोईंदे हीअं हाल थी वियो आहे। मुंहिंजो नालो अनम आहे ऐं मूंखे निर्मल बि सॾींदा आहिनि। ऐं जेको मां हिते असां हिते कराची खां आया आहियूं ऐं मुंहिंजी जेका भेण 4 साल जी अगवा थी हुई, उहा हैदराबाद नारा जेल तां अगवा थी वई ऐं तक़रीबन 16 खां 17 साल थी आहिनि मुंहिंजी भेण खे अगवा थिए खे। असां हर दर खड़कायो, असां ॻोल्हे सफ़ा जेको लाह थी विया आहियूं। मुंहिंजी अम्मी बीमार थी वई, मुंहिंजी अम्मी खे दिलि जो मसइलो थी वियो आहे, मुंहिंजी अम्मी जी दीद वेही वई आहे। असां सां कोई इंसाफ़ नथो थिए, कोई असांजो आवाज़ नथो ॿुधे। छो सभु गुंगा आहिनि, सभु बोड़ा आहिनि। 4 साल जी उमिरि में अगवा थी वई हैदराबाद मां। कंहिं चयो तव्हांजी भेण पाणी में किरी आहे, फुलेली जेका हूंदी आहे उन में किरी आहे। कंहिं चयो अगवा थी आहे, कंहिं चयो गुम थी आहे। त मुंहिंजो जेको नानो हुयो, पठान नालो हुयसि, ऐं उन जेके फुलेली जा दरवाज़ा आहिनि उहे बंदि कराया, टोबा हणाया। 14 ॾींहं ते मुंहिंजो नानो पाण हलियो वियो। मुंहिंजे नाने जी दिलि मथां खां सुॼी वई, मथां खां फाटी पई। सिविल हॉस्पिटल मां असांजो इलाज खणी पंहिंजे ॻोठ पहुतासीं ऐं पूरा 14 ॾींहं मुंहिंजो नाना जेको यूसुफ फुलेली ते पंध ॻोल्हींदो रहियो। ॿिया इलाही सारा लाश लधा मगर असांखे रीमा न लधी। त असांजो कॾहिं बि मक़सदु दिलि मञियो ई कोन त असांजी रीमा खे कुझु थियो आहे। हू इन दुनिया में न आहे, जा लुड़ी वई जा ॿुॾी वई आहे। असांजी भेण अगवा आहे ऐं बाक़ी इन ॻाल्हि जी असांखे न आहे ख़बर त मुंहिंजे नाना का FIR कराई, का NC कराई, का न कराई, छा कई छा न कई। सिर्फ़ु इहा ई ख़बर आहे त असांजो नाना फुलेली जा दर खड़काईंदो रहियो, ॻोल्हींदो रहियो, मगर हुनखे असांजी रीमा न लधी, न को रीमा जो लाश लधो, न को पतो लधो। ऐं मुंहिंजो नाना पाण रोईंदो मरी वियो पंहिंजे बचे जे औलादनि लाइ। असां मानी जन्म लॻिया कंदा, असांखे रीमा यादि अची वेंदी आहे, हुनजो खिलण, हुनजो हलाइण, हुनजो ॻाल्हाइण। असां इहो सोचींदा आहियूं त अलाए असांजी बचड़ी मानी बि खाधी हूंदी, अलाए न खाधी हूंदी, पाणी ढुक पीतो हूंदो, न पीतो हूंदो। मुंहिंजी माउ रोई मुंहिंजी माउ जे दिलि ते वेही वई आहे। मुंहिंजी अम्मी हार्ट पेशेंट थी वई आहे। फ़क़ीर थी करे असां दर दर ते ॻोल्हियो आहे, असांखे कोई इंसाफ़ न आहे मिलियो। ऐं ही सभु जेके अमड़ियूं आहिनि असांजी इहा ई आहे त असांखे पंहिंजा बच्चा मोटाइजो, असां वापसी वञूं, असांजा मासूम बच्चा कोई इंतज़ार था कनि। असां बेरोज़गार थी विया आहियूं, असां रोडनि ते अची विया आहियूं, असां पर्दनि वारा आहियूं, असां रोडनि ते विहण वारा न आहियूं। असांजो फैमिलियूं आहिनि, असांजा बैकग्राउंड चेक करे ॾिसो, असां रोडनि ते विहण वारा न आहियूं। ही जेके तव्हां अमड़ियूं ॾिसो था न, इन्हनि हे दर न आहिनि ॾिठा। पंहिंजी इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, पंहिंजे घर में खाईंदा आहियूं, पचाईंदा आहियूं। असां रोड रस्तनि ते विहण वारा न आहियूं।
ये असांजी जेका हुकूमत आहिनि असांजा बच्चा मासूम असांजा जिगर खर्चे करे असांखे अॼु रोडनि रस्तनि ते वेहण ते मजबूर कयो आहे। असां घर वारा आहियूं, असां उन्हनि खां कुझु नथा घुरूं, न बंगला, न माड़ियूं, न एसियूं, न कुर्सियूं, न दौलतूं, न को पैसा। असांखे असांजे जिगर जे टुकड़ा मोटाइजो त असां मोटी घर वञूं। इमाम हुसैन जे दौर में जेको यज़ीद हुयो जिन्हनि कहर कयो, हीअ बि जेके अमड़ियुनि जा ॻोढ़ा था गड़नि, दरबला जेका बबरेला जी ज़मीन थी पुसे, ही बि उहा ई करबला आहे। हिते बि उहे अॼु बि उहे यज़ीद ज़िंदा आहिनि। असांजे मासूमनि को 2 सालनि जो आहे, को 3 सालनि जो आहे, को 4 सालनि जो आहे। असांजे मासूमनि कहिड़ा ॾोह कया आहिनि, कहिड़ा उन्हनि जा घर लताड़िया अथनि, कहिड़ा उन्हनि ते केस फिरियाद कया अथनि, छा कयो अथनि जेको असांखे बच्चनि खां परे करे छॾियो अथनि, असांजो झोलियूं ख़ाली करे छॾियूं अथनि। छा हिननि अमड़ियुनि जो दाऊं आहूं अर्श ते नथियूं वञनि? छा ही सभु हुकुमरान गूंगा आहिनि, ॿोड़ा आहिनि, हिननि खे कुझु ॿुधण में नथो अचे? छा अॾाई पाण बचनि वारा न हूंदा? मुंहिंजो नालो नूरजहान आहे। मां हैदराबाद कोटड़ी खां आयो आहियां। रेल स्टेशन दरगाह खां मुंहिंजो धीउ 3 सालनि जो सोनिया तो अगवा थी वई आहे। असां FIR बि करायोसीं, पुलिस कुझु बि न कयो। हिकिड़ो सूबेदार आयो आहे, बसि हुते तफ़सीद करे मोटी वई आहे। पोइ हुते CC कैमरा बि लॻल हुया दरगाह ते। नथूर शाह बुखारी दरगाह जो नालो आहे, अली रज़ा शाह गादी नशीन आहे। पोइ हुन खां बाद तफ़सीद करे वियो आहे। पोइ हुन खां बाद हिकिड़ो ॾींहुं असां अलाहवारे चौक कोटड़ी ते धरणो हयोसीं। धरणो खां बाद SO साहिबु आयो आहे, 48 घंटा असांखे छॾियो, तव्हांजो नंढड़ी मिली वेंदो। असां चयोसीं ठीकु आहे बाबा। पोइ 48 घंटनि खां बाद हाणे 3 महीना थी विया आहिनि, असांजो न्याणी जो न कुझु पता, न पुलिस असां सां को राब्तो। असां अहिड़े इम्मीद खणी आयासीं असां पंहिंजो बचो बाज़ाब करींदासीं। हिते जेको आहे असांजा सभु माइरूं 25 थी विया आहिनि, अॼु सभु वेठा आहियूं, इनशाला कुझु थींदो। ॿियो बि अपील कयां थी IG साहिब खे, त मुंहिंजो जेको आहे SO साहिबु छो तफ़सीद नथो करे दरगाह खां, मुंहिंजो तफ़सीद करे त हितां मुंहिंजो 1600 केस आहे। मुंहिंजो एतिरो गौरव केस न आहे। 3 महीना थी विया आहिनि, सिर्फ़ु तफ़सीद नथो करे। कैमरा जेको CC कैमरा लॻल हुया, छो उन जेको चए थो ख़राबु हुया, त पोइ लॻल हुजा छो साईं लाहे छॾिया? जेको उहो भट्ट पाण चयो आहे त नंढड़ी मां वटि आहे। अॼु पाण पंहिंजे पुलिस स्टेशन वठी वियो आहे। SO साहिबु बयानु वरितो अथसि, हिकिड़े ॾींहुं लाकअप कयो आहे, हुन बयानु ॾिनो ACI मथां। ACI खे बि हुते वठी वियो अथसि, लाकअप कयो अथसि। पोइ असांखे न पुछा करे न काश। मुतालबो इहो आहे SO साहिबु छो असां सां हराम पाई थो करे? असां सां हराम पाई न करे, असांखे पंहिंजो बचो खपे। ॿियो कुझु बि मुतालबो न आहे। असांखे पंहिंजो बचो इहो SP साहिबु ॾींदो, IG ऑफिसर ॾींदो। असांजो मुतालबो इहो आहे, असांजो बचो पंहिंजो खपे। माजिद लाशारी गुम थी वियो आहे, असां लाशारी आहियूं। मुंहिंजो नालो कज़बानो आहे। 11 महीनो हले थो। लाड़काणे जा आहियूं, अलीगोराबाद सामचा रोड 20 घेटी में वेठा आहियूं। माजिद खे वठी विया त तोखे दाख़िला वठी ॾियूं। छोकिरे खे सिम बि ॾिनी अथनि पंहिंजी, दॿो बि उन्हनि जे घरां निकितो आहे। छोकिरो कोन्हे को। मां चयो मुंहिंजो छोकिरो काॾे वियो? चए असांखे काई ख़बर न आहे। मां वञी NC कराई, सूबेदार मुंहिंजी FIR न कई। मां वञी कोर्ट में केस दाख़िल कयो, शिशन कोर्ट में। वरी मां हाई कोर्ट वियमि, वरी मुंहिंजो शिशन कोर्ट केस आयो, वरी सिविल में मोकिलियो। मुंहिंजो केस उते हले थो। माजिद जो अतो पतो कोन्हे। अलीगढ़ लाशारी उन जो धाड़ेलनि सां वास्तो आहे। हाजी जी बि सरबराह करे थो, नदीम जी बि सरबराह करे थो। उन ते सूबेदार FIR न कई आहे। नदीम लाशारी ते, हाजी लाशारी ते FIR थी वई आहे, नामे नेट। असांजो मुतालबो आहे असांखे माजिद खपे, न त हिते वेठा हूंदासीं। SP साहिबु आयो, 3 ॾींहंनि जो मोहलत वठी वियो आहे। हिन महिल ताईं ज़ाहिर कोन्हे। 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजा ॿार बाज़ाब कंदासीं। हिन महिल ताईं ज़ाहिर कोन्हे। राति ॿुधायूं हैदराबाद जो SP अचे थो, हितां जो अचे थो। राति न आया, असां वेही थकिजी पियासीं। पोइ वञी सुम्हियासीं, कोई कोन थो अचे। असांजे घर ते पुलिस मोकिली अथनि। छा असां धाड़े लाहियूं? बच्चो बि असांजो गुम, वरी पुलिस बि असांजे दर ते थी वञे। मुंहिंजो नालो जुनेद आहे, ज़ात जो मुग़ल आहियां, हिते ठाजा जो रहिशी आहियां। मुंहिंजी भेण आसफा मुग़ल स्कूल वई पर मोटी न आई। घणो त ख़ैर कोन ॻाल्हाईंदुमि, बसि इहो चवंदुमि आला इदारनि खां वफ़ाक़ खां बि अपील वरिती थिए ऐं सिंध हुकूमत खे बचायोसीं। नामिनेट FIR आहे। जवाबदार लुंड बरादरी सां तालुक़ु रखनि था। कहिड़े थाणे ते? ठारजा थाणे ते।
एस एच ओ त वर्क करे थो, पर जेको एस एच ओ सां गॾु मुंशी आहिनि आई ओ इन ख़ासि करे इन्वेस्टिगेशन ऑफिसर जेको आहे न रब नवाज़ मंगणहार, उहो थोरो रुकावट थो करे। एस एच ओ वर्क करे थो अचण सां, हुन पहिरियां त मुहर्रम में चोथों एस एच ओ अची वियो। पहिरियों जेको हुयो उहो त ईअं पैसा वैसा खाई हलियो वियो। ॿियो जेको आहे उहो वर्क करे पियो, टियों जेको आहे उहो बनी भाॻो आयो, टियों हाणे आयो इहो वर्क करे थो, पर जेको इन्हनि सां गॾु जेके कमु था पिया उहे वर्क नथा करनि ॾियनि। उमेदूं त इलाही खणी आया आहियूं त जीअं असांजा ॿार मिलनि त असां वञूं हितां, पर केरु हिते वेहे, असांजी दिलि नथी थिए हिते वेहण ते।